शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो शुरू थी चुको है। पहिरियों जुमो आहे शाबानुल मुअज़्ज़म जो। ऐं शाबान जे महीने के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमज़ान जे महीने जे इंतज़ार जो महीनो करार ॾियणु फरमायो। मोमिन वो आहे जेको रमज़ान जी तैयारी करे, रमज़ान जे लाइ पंहिंजो पाण खे ज़ाहिरी, बातिनी, जिस्मानी, माली एतबार सां तैयार करे ऐं पोइ रमज़ानुल मुबारक जे महीने में अल्लाह तबारक व तआला जेके ॿ इबादतूं मुसलमान जे मथां ज़ाइद रखणु फरमायूं, उन्हनि ॿिनि इबादतुनि ते अमल करण जी कोशिश करे। उन्हनि मां हिकिड़ी इबादत रमज़ानुल मुबारक जो रोज़ो आहे, जेका इबादत फ़र्ज़ आहे। मुसलमान मर्द हुजे, औरत हुजे, आकिल आहे, बालिग आहे, सम्झ वारो आहे, बालिग थियल आहे, हाणे इन मोमिन जे मथां चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, अल्लाह तबारक व तआला रमज़ान सॼे महीने जा रोज़ा फ़र्ज़ करणु फरमाया जेसी ताईं ज़िंदा आहे। रमज़ान जे महीने जा रोज़ा कंहिं ते माफ़ न आहिनि। तरावीहनि जे अंदरि अञा हिकु दर्जो पोइते आहे। जेकॾहिं तरावीह पढ़ण में माण्हू खां सुस्ती थिए थी त उनजो गुनाह घटि आहे, पर रमज़ान जे महीने जा रोज़ा जेकॾहिं न रखियईं त इन जे बारे में अल्लाह तबारक व तआला वटि पुछा थींदी। रब से सवाल जवाब कंदो, उनखे हिसाब किताब ॾियणो पवंदो। सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त रमज़ान मुबारक जे महीने में मोमिन खे रोज़े रखण जी तौफ़ीक़ मिले ऐं उहो रोज़ो रखे। ऐं ॿियो ईमान वारो अहिड़ो आहे जे रमज़ान जे अंदरि रोज़ो न रखियो, हाणे सॼी ज़िंदगी रोज़ा रखंदो रहे, तॾहिं बि रमज़ान जहिड़े रोज़े जो सवाब हुनखे नसीब न थींदो। अहिड़ी अल्लाह तबारक व तआला बरकत रखी रमज़ान जे महीने में। तंहिंजे करे पाण साणनि कॾहिं बि ज़िंदगीअ जे वधाइण जी दुआ न करणु फरमाई, बल्कि अल्लाह तबारक व तआला जे रज़ा ते छॾे ॾिनऊं। पर रमज़ान मुबारक जो महीनो जॾहिं ईंदो हुयो, साईं जन दुआ घुरंदा हुया त ए अल्लाह असांखे रमज़ान जहिड़ो अज़ीम महीनो नसीब फरमा। तंहिंजे करे रमज़ान मुबारक जे महीने में चङा भला मोमिन तावीलूं करे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा बहाना करे रमज़ान जे रोज़े रखण जे अंदरि सुस्ती कंदा आहिनि। को चवंदो मूंखे पेट में सूर आहे, को चवंदो मां बीमार आहियां, को चवंदो साईं मूंखे त मज़दूरी करणी आहे, को चवंदो त साईं मूंखे रोज़ी बि कमाइणी आहे, जेकॾहिं रोज़ी नथो कमायां त बुख थो मरां, ऐं ॿिया अहिड़ा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा बहाना। मुंहिंजा दोस्तो, रमज़ान मुबारक जे महीने में इहे बहाना न हलंदा, बल्कि अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे बि रोज़ा रखराए करे ॾेखारिया जेके रमज़ान जे महीने में रोज़ा रखी करे गर्मीअ जी शिदत जे करे ऐं बुख जे करे बेहोश थी करे किरी पवंदा हुआ, उनजे बावजूदि रमज़ान जा रोज़ा न छॾींदा हुया। इन्हनि तरबियत हासिल कई मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उस्तादीअ जी। तंहिंजे करे हीअ असांजो मुक़दमो आहे, हीअ शाबान मुअज़्ज़म मुक़दमो आहे, इब्तिदाई महीनो आहे। इन जे अंदरि मूं अॻे जुमे ते बि अर्ज़ु कयुमि त माण्हू अॻु में तयारी करे। जेकॾहिं रमज़ान में कंहिंखे रोज़ीअ जो मसइलो आहे त उहो अहिड़ी तरतीब ठाहे, क़नात इख़्तियार करे, अल्लाह पाक बरकत ॾींदो ऐं हिननि ॾींहंनि में बचत कंदो वञे, ताकि रमज़ान मुबारक जे महीने में अधु ॾींहुं मज़दूरी करे, अधु ॾींहुं जेको आहे रोज़े जे लाइ पंहिंजो आराम करे। त अहिड़े नमूने सां हीउ रमज़ान मुबारक जे इंतज़ार जो महीनो आहे। अॻु में ई असांजा अमल कहिड़ा आहिनि जो असां रमज़ान मुबारक जहिड़ो अज़ीम महीनो अचे थो त हुनजे अंदरि इंसान जेको आहे बहाननि खां कमु वठे थो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ॻाल्हियूं ठाहे करे रमज़ान जा रोज़ा बि छुटा ऐं तरावियूं बि छुटियूं। ऐं हुन खां अलावा वॾी इंसान जी सुस्ती इहा जो रमज़ान मुबारक में बि तरतीब मुसलमान जी उहा ई जारी रहे थी जेका आम ॾींहंनि में जारी रहे थी। गाना ॿुधंदो हूंदो, रमज़ान में बि ॿुधंदो, आम ॾींहंनि में ॿुधंदो, ऐं खाइण पीअण ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेके अयाशियूं, सिगरेट नोशियूं वग़ैरह, इहे रमज़ान में बि हलंदियूं, आम ॾींहंनि में बि हलंदियूं। त मुसलमानों ईअं न करणु घुरिजे
अॻ में तैयारी कजे रमज़ान जी, इंतज़ार हुजे इन मुबारक महीने जो। अल्लाह तबारक व तआला इन रमज़ान मुबारक महीने में रब साईं रहमत खे बरसात वांगुरु आसमाननि तां मुसलमाननि जे मथां नाज़िल करणु फरमाईंदो। सो इहो रमज़ान जे तैयारी जो महीनो आहे। रमज़ान जा रोज़ा छॾण वारो मुसलमान इन ते गौर करे फ़िक्र करे रोज़ा माफ़ न आहिनि। हा, अहिड़ो माण्हू जेकॾहिं शदीद बीमार हुजे, इंतहाई बीमार हुजे, जो उनखे रमज़ान जे रोज़े रखण जी सख़्त ई न हुजे, त पोइ अहिड़ो माण्हू रमज़ान जा रोज़ा छॾे सघे थो, फिदियो ॾेई सघे थो। पर जेको पंहिंजी टिंगुनि ते हले थो, जेको खाए पीए थो, जेको पंहिंजी रोज़ी करे थो, हाणे इन जे लाइ माण्हू बहानो ठही वेठा आहिनि त मूंखे सख़्त कोन्हे रोज़े जी, पोइ रमज़ान जे महीने जा रोज़ा थिया कंहिंजे मथां फ़र्ज़। ऐं असां मुसलमाननि में इहा कमज़ोरी आहे त जेके शयूं असांजे मथां लाज़िम न आहिनि उन्हनि खे असां रस्म ऐं रवाज जे नाले ते पंहिंजे मथां लाज़िम करे छॾियोसीं। ऐं जेके शयूं अल्लाह तबारक व तआला फ़र्ज़ कयूं उन्हनि में असां सुस्ती कयूं वेठा आहियूं। जीअं मिसाल जे तौर ते आम इन साल जे अंदरि हे जेके 27 रजब जी राति ईंदी आहे, इन में माण्हू साईं इबादतुनि जा, नफ़िलनि जा, सवियूं चाढ़ण जा इतमाम कंदा। सवलो कमु आहे न, हर को करे थो। शाबान जी राति ईंदी, ॿार जेके आहिनि फटाका फाड़ींदा ऐं वॾा जेके आहिनि शयुनि में ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी शयुनि जे अंदरि मसरूफ़। हालांकि इन्हनि रातियुनि जी इबादत जो को तसवुर कोन्हे। इबादत उहा ई आहे जेका नफ़िली आहे, आम ॾींहंनि में बि इन्हनि ॾींहंनि में बि। रमज़ान जे रोज़े जो अल्लाह पाक क़ुरान जे अंदरि हुकुम करणु फरमायो। इन रमज़ान में रोज़ो रखे, क़ुरान जी तिलावत करे, ऐं क़ुरान जी तिलावत इहा मुसलमान जे मथां फ़र्ज़ आहे। कम अज़ कम मुसलमान एतिरी तिलावत सिखे जो नमाज़ जी 2 रकातुनि जे अंदरि क़ुरान पाक जी कुल वल्लाह या कुल औज़ु बिरब्बिल फलक पढ़णु अचे। असां में एॾी सुस्ती आहे, केतिरा ई असांजा मुसलमान क़ुरान पढ़णु अचे ई कोन को, पर ईअं पिया त ज़िंदगी गुज़ारनि पिया नमाज़ जे अंदरि, पोइ करे ज़िक्र था कनि, को बिस्मिल्लाह थो पढ़े, को जेको आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन चए थो उहो थो पढ़े, पियो थो जुगाड़ करे। इहो कमु न करे माण्हू पंहिंजे पाण खे दीन जे लाइ कुझु न कुझु वक़्तु इंसान कढे। यादि में असां ॾिसंदा त नमाज़ सुबुह जी पाण खां बाद में मुसलमान जेके आहिनि क़ुरान पाक जी तिलावत कंदा हुआ, वेही करे मस्जिद जे अंदरि क़ुरान पाक जा आवाज़ जूं लोलियूं हलंदियूं हुयूं। अॼु जेको आहे साल को मुसलमान तिलावत करे त न त भाई भला पिया था थियनि। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुआवज़ जे साम्हूं हदीस पढ़नि पाण सां फरमाई त क़ाल क़िराअतुल क़ुरान फ़ी सलात अफ़ज़ल। फरमाए हिकिड़ी तव्हां तिलावत क़ुरान पाक जी नमाज़ खां ॿाहिरि कयो था, ॿी नमाज़ जे अंदरि तिलावत कयो था। नमाज़ जे अंदरि क़ुरान पाक जी तिलावत जी फज़ीलत तमामु घणी आहे, उन जे मुक़ाबले में जो तव्हां नमाज़ खां ॿाहिरि बि क़ुरान पढ़ो। ऐं वरी फरमाई त क़िराअतुल क़ुरान मिन ग़ैरि सलात व क़िराअतुल क़ुरान फ़ी ग़ैरि सलात अफ़ज़ल मिन तस्बीह व तकबीर। ऐं क़ुरान पाक जी तिलावत करणु तस्बीह ऐं तकबीर खां वधीक अफ़ज़ल आहे। हेड़ा तव्हां ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर सुभानअल्लाह इहे तस्बीह पढ़ो, इन जे मुक़ाबले में अव्हां अल्लाह जो क़ुरान वेही करे पढ़ो, इन जी फज़ीलत वधीक आहे। ऐं पाण सां फरमायो त तकबीर ऐं तस्बीह खां बाद में अफ़ज़ल मिन सदक़त व सदक़त अफ़ज़ल। ऐं फरमायो त पहिरें नंबर ते नमाज़ जे अंदरि तव्हां क़ुरान पाक जी तिलावत कयो, जेकॾहिं न त तव्हां ॿाहिरि जेको आहे क़ुरान पाक जी तिलावत कयो, जेकॾहिं न त तव्हां अल्लाह जो ज़िक्र ऐं तस्बीह बयानु कयो, तहमीद बयानु कयो, जेकॾहिं न त भला सदको नफ़ली तव्हां अदा कंदा रहो, ग़रीब ऐं मिस्कीन जे हथ ते सदको पहुचायो, ताकि अल्लाह तबारक व तआला अव्हां जो इहो अजुर महफ़ूज़ करे आख़िरत में रब साईं अव्हां खे इन जो अजुर नसीब फरमाए। ऐं पाण फरमायूं त वसदक़त अफ़ज़ल मिन सौम व सौम जन्नतुन मिन नार। फरमाई त सदको अफ़ज़ल आहे रोज़े रखण खां, ऐं रोज़ो जेका आहे इहा ढाल आहे जहन्नम जी बाहि खां। अव्हां रोज़ो रखंदा, अल्लाह तबारक व तआला अव्हां खे ॼण त जहन्नम खां, जहन्नम जी बाहि खां रब साईं महफ़ूज़ रखणु फरमाईंदो। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से रमज़ान जे लाइ पहिरियों तयारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, रोज़नि रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल